ॿारो अॼु असीं पढ़ंदासीं 3.2 एक्सरसाइज़ लेट्स मीट फ्रेंड्स। अचो दोस्तनि सां मिलूं। ओरल कम्युनिकेशन ज़बानी ॻाल्हि ॿोल। प्रैक्टिस ऑन द डायलॉग्स विथ फ्रेंड्स। प्रैक्टिस ऑन द डायलॉग्स विथ फ्रेंड्स। गुफ्तगूअ जी मश्क दोस्तनि सां। एमन सेज़ एमन थो चवे ही हिकु ॿ टुका आहिनि, हिन जो मतिलबु आहे सेज़ यानी थो चवे। एमन सेज़ हाय हसन, हाय हसन हाउ आर यू, कीअं आहीं तूं। हसन सेज़ आई एम फाइन, मां ठीकु आहियां, थैंक यू, तव्हांजी महिरबानी। जेकब सेज़ जेकब थो चवे हेलो हेलो माय नेम इज़ जेकब, मुंहिंजो नालो जेकब आहे। एमन सेज़ एमन थो चवे दिस इज़ माय फ्रेंड, ही मुंहिंजो दोस्त आहे। नंबर 3 पढ़ंदासीं 3.3 माय फैमिली यानी मुंहिंजो ख़ानदान। लुक एट द पिक्चर्स, ॾिसो तस्वीरना, एंड रीड अलाउड द सेंटेंस, ऐं पढ़ो वॾे आवाज़ सां जुमिला। मदर यानी माँ, ग्रांड फादर पीउ, ग्रांड फादर माना ॾाॾो, फादर माना पीउ, ग्रांड मदर यानी ॾाॾी, ऐं इहा आहे नाला हिननि जा अरीबा, इहा आहे अरीबा, अस्मा, हसन, इहा आहे ज़ैन। हाणे चयो हेलो एवरीवन, तो हेलो एवरीवन माय नेम इज़ हसन, मुंहिंजो नालो हसन आहे। आई एम 5 years old, मां 5 सालनि जो आहियां। आई एम इन क्लास 1, मां पहिरीं क्लास में आहियां। वी आर 8 members इन द फैमिली, असीं 8 भाती आहियूं ख़ानदान में। मेंबर्स यानी भाती, इन द फैमिली। माय ग्रांड मदर, मुंहिंजो ॾाॾो, एंड ग्रांड माय ग्रांड फादर एंड ग्रांड मदर, मुंहिंजो ॾाॾो ऐं मुंहिंजी ॾाॾी आर वेरी केयरिंग, तमामु ख़्यालु कंदड़ आहिनि, संभालींदड़ आहिनि। माय फादर इज़ अ लॉयर, मुंहिंजो पीउ वकील आहे। माय मदर इज़ अ डॉक्टर, मुंहिंजी माउ हिकु डॉक्टर आहे। ज़ैन इज़ माय ब्रदर, ज़ैन मुंहिंजो भाउ आहे। ही इज़ 7 years old, ही 7 सालनि जो आहे। अरीबा इज़ माय यंगर सिस्टर, अरीबा मुंहिंजी वॾी भेण आहे। अस्मा इज़ ए लिटिल सिस्टर, अस्मा मुंहिंजी नंढी भेण आहे। उन खां पोइ हीअ आहे माय फैमिली। ही चार्ट आहे, ही तव्हां ॾिसी छॾियो। ग्रांड फादर ऐं ग्रांड मदर, ही ॾाॾो आहे हिननि जो, ऐं ही ॾाॾी। हाणे ॾाॾे खां हीअ आहे पीउ, ऐं पीउ जो जेको भाउ हूंदो आहे यानी अंकल, चाचो, ऐं हीअ आहे मुंहिंजी आंटी यानी चाची, ऐं ही मदर यानी माउ। हाणे मुंहिंजे फादर ऐं मदर इन्हनि मां जेकी मेंबर्स आहिनि हिन जा, उहे आहिनि अरीबा, हसन, ज़ैन, अस्मा। हाणे ईंदड़ वीडियो में ही एक्टिविटी पढ़ंदासीं ऐं ही हल कंदासीं। तो अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे ऐं वीडियो तव्हांजे लाइ हेल्पफुल आहे त तव्हां चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, ऐं कमेंट में ॿुधायो त वीडियो तव्हांखे कीअं लॻो। ईंदड़ वीडियो में असां एक्सरसाइज़ जेका आहे उहा हल कंदासीं।